आका दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले रब सोने ने कायनात बनाई है यार दे खातर दुनिया सारी सजाई है रब सोने ने कायनात बनाई है यार दे खातर दुनिया सारी सजाई है गल्ला बाता सारिया ने यार गल्ला बाता सारिया ने यार दिया सुने मन मुने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले जग सारा उहदे आन दा सदका पलदा है हर पासे पंज तन दा लंगर चलता है जग सारा उहदे आन दा सदका पलदा है हर पासे पंज तन दा लंगर चलता है लगिया ने मौजा सन सार दिया लगिया ने मौजा सन सार दिया सुने मन मुने मन ठार दिया सारे नबी ने थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले आमिना आमिना के दशाना ते लाल दिया अर्श ने चुमिया आमिना के दशाना ते लाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया रब ने दिखाया शाना यार दिया रब ने दिखाया शाना यार दिया सुने मन मुने मन ठार दिया सारे नबी ने थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे सुभान अल्लाह शाना बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले अजीजा ने मन जरा गौर कर अल्लाह जो सुनो कुरान करीम मुझे बेनियाज रब जो सुनो कलाम अल्लाह जो कलाम नाजुल थियण खां पहिरीं लोहे में महफूजा जो तो मुझो मुस्तफा अचण खां अग में पंहिंजे रब्बुल आलमीन जे ज़ात वट मौजूदा अजीजा ने मन इहो ही सबबा तवज्जो इहो ही सबबा ए घड़ी खन जो मजो ता हेडे वठो मजो मां चाहा तो तवा इल्मी नुकात बुधो अजीजा ने मन ऐ मुजा मुसलमान बा मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना इहो ही सबबा आलम अरवाह में रूह त सभनी जा होया अल्लाह वायदो त सभनी का वरतो हो पर जला सचल साईं उसरा सुने अब्दुल लतीफ भिटाई घोट का पुछो उन्ने आलम अरवाह जी गाल की कई तोखे मुखे याद छो कोने आलम अरवाह में तवा सा कोन होयासी जवाब जो होयासी कोन होयासी
हुयासी न आलम अरवाह में सुनो भिटाई भी हुयो तो असा के याद कोने भिटाई अचे बुधायो नका कुल फयकून हुई नका कुल फयकून हुई नकी मूरत मा सवाब जी नकी गर्ज गुनाह हे काई हे कोई वहदानियत बा लिख्या लतीफ जे उत बुझा दरगाह अखन ऐ अरबा इहा साजा सुपरी आलमे अरवाह में तू असा भी तो असा जा रूह भी मौजूद होया भिटाई जो रूह भी मौजूद होयो ओ जवाब ने तोखे असा के कुछ याद कोने भिटाई के सब याद आ जवाब मिलियो त सब के जो वस ना है जंखे चाही दुआ उनखे असुल खाई पांजो बनाए छडी दुआ जह भी अल्लाह जे कामिल वली जी बड़ी तू शायरी पढ़ी दिस ओहे राज अलस्तु रब खो शुरू कंदो आ ऐ मोजा दोस्त अजीज मोटी अचा पोइते हे सॼो दुनिया में ई जेकी कुछ हली रहियो आ न हे एकड़ो सादल लफ्ज़न में चवा सफा सादल लफ्ज़न में चवा जियन तमा सा नौजवान खास करे समझन जियन तमा सा चवंदा आहियूं त यार ड्रामे जी फलाणी किस्त त ॾिठी सी अग्नि किस्त अलाए छा हुंदी हफ्तो हमरा इंतजार कंदो आ अलाए छा हुंदी जह न ॾिठी उन जे ला अलाए छा हुंदी पर जन जे आडो ठही उनन जे ला ए सजी दुनिया जो जो निजाम थई न केतरियो कुरान जो आयतू पढ़ी बुधाई तोजे असा जे आडो अण ॾिठो आ पर सजो निजाम रब जे जात जन जे न सामो बनायो आ बुधा उनन खां बुझाई हुंदी पढ़ा कुरान जेतरो कुरान चवी पढ़ी बुधाया अल्लाह जे जात इब्राहिम अलैहिस्सलाम के फरमायो वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द मुझे बेनियाज रब सुने खलील के फरमायो ऐ मुझा खलील जमीन ऐ आसमान जा दर्शन कर दर्शन त अल्लाह खलील के भी कराया बुधाए त पांजे महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह के रब छा करायो जवाब दे त जदे अल्लाह ठाहे तैयार कया त खलील के भी चयो त मुझे निजारन जा दर्शन कर जन दर्शन कया उन्होंने ठहल दर्शन कया पर मुझे मुस्तफा चो सब कुछ ठहदे पांजे प्राण ॾिठो आ चो त मुझे मुस्तफा जे नूर मा अल्लाह जे जात कायनात जो जर्रो जर्रो बनायो आ मौजू चेंज न थी वजे एकड़े कलाक जो टाइम मामू वट मां मोटा मुझा दोस्त अजीज मुझे बेनियाज रब फरमायो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह जी मर्जिया जेके यमदे जाम बनाया मां रब जी मां अल्लाह जी मर्जिया सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह दे निहार अल्लाह उनखे यमदे जाम बनायो आ अजीजाने मन दुनिया जो दस्तूर इहो आ त जदे बचड़ो अम्मा जे पेट मां निकरंदो आ
फितरत बशरियत ते ॼमंदो आ उआ टुआ कंदो आ ज़रूरतूं पूरियूं कंदो आ तड़पंदो आ ॻोल्हींदो आ अम्मा खे खीर जे लाइ फीड करण जे लाइ दाहूं कंदो आ छो त फितरत बशरियत ते ॼमंदो आ जीअं वॾो थींदो आ फितरत शरीयत जे तरफ़ हलंदो आ थोड़ो वॾो थियो अबे जी आंगुर वठी करे निमाज़ ते आयो अञा थोड़ो वॾो थियो पेरे पंधड़ो करे आयो अञा थोड़ो वॾो थियो रमज़ान जा रोज़ा रखे अञा थोड़ो वॾो थियो हज बैतुल्लाह करण ला वयो याने जॾहिं ॼमंदो आ त फितरत बशरियत ते ॼमंदो आ जीअं वॾो थींदो आ फितरत शरीयत ते वेंदो आ पर महबूबे सुबहानी शहबाज़े लाबकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी यावा त फितरत बशरियत ते को न जावा ॼमण सां सुणे अब्दुल कादिर दुनिया के ॿुधायो आ त मां फितरत बशरियत ते न पर फितरत शरीयत ते ॼमण थियो आ दुनिया जी तारीख़ गवाह हुआ सॼो ॾींहुं रमज़ान में सैयदना अब्दुल कादिर जीलानी खीर ॿुधो अथव न खीर कोन पीतो आ ॼमण सां उनखे कंहिं ॿुधायो त रमज़ान जो महीनो थई अम्मा उम्मुल खैर फातिमा परेशान बच्चो मुझो खीर न तो पे बार बार फीड करण जे ला करीब कंदी आ महबूबे सुभानी मुंह फेराए छडींदो आ पाड़े जे औरत के सॾु कंदी आ ॾिस मुझे बचड़े के छा थियो आ पासा त खराब कोन्हन के ई मामलो त कोने को हकीकत इहा है महबूबे सुभानी जी अम्मा बेखबर कान हुई पर जे इहो राज ॿुधाए न त दुनिया ताईं कीअं पहुचे हा असल हकीकत इहा हुई पाड़े जूं मायूं गॾु थियूं ॾिसन बचड़े खे थियो बि कुझु न आहे खीर बि न थो पे ओॾां अज़ साईं वक़्त जे पेश इमाम मस्जिद मां अज़ान ॾिनी मग़रिब जी अज़ान त ॿिए पहिरीअ जी बि आई अज़ान त टे पहिरीअ जी बि आई पर सोणे अब्दुल कादिर जीलानीअ फरमाश कान कई जीअं मग़रिब जी अज़ान आई दाह करे थो चवे अम्मा जल्दी कर रोज़ मकरू न थी वञे अगर मामलो अज़ान जो हुयो त टे पहिरीअ जी अज़ान में लफ़्ज़ साॻिया हुया अगर मामलो अज़ान जो हुयो ॿिए पहिरीअ जे अज़ान में लफ़्ज़ साॻिया हुया मामलो अज़ान जो को न हो साबित थियो त मुंहिंजो अल्लाह जंहिं ते महिरबानी कंदो आ ॼमण सां सभु राज़ उन खे ॿुधाए छॾींदो आ जॾहिं हसनी हुसैनी बचड़ो इमाम हसन ऐं हुसैन जो बचड़ो ॼमण सां रब जे कुदरत जा राज़ ॼाणी रहियो आ ॿुधा उन्हनि जो बाबो हसन ऐं हुसैन सुणो अली सुणो मदीने जो ताजदार ॿुधा काइनात जी उहा कहिड़ी शइ आहे जेका रब पंहिंजे यारनि खां ॻुझी रखी हूंदी सच्चा डाडो दुखियो सच्चा डाडो कड़ो हजरत अब्बास मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ऐलान नबुवत खां पोइ अर्ज़ था कनि त महबूब मां तव्हां खे बचपन में ॾिसंदो हुयुसि तव्हां जेॾी महिल छो त ॼमण खां पोइ 40 ॾींहं महबूब पंहिंजे अम्मा जे घर में हुया इहा ॻाल्हि पकी रखिजो घणा ॾींहं ईअं न आहे त हिकिड़े ॾींहुं महबूब जावा ॿिए ॾींहुं अम्मा हलीमा अचे वई न ईअं न आहे महबूबन करीमन जे खिदमत में अर्ज़ो करे आका मां ॾिसंदो हुयुसि तव्हां न हथड़ा हीअं हीअं कंदा हुयो त चंड बि हीअं हीअं थींदो हो मां पंहिंजे घरड़े में हूंदो हुयुसि ॾिसंदोसि चंड ही छा थो करे चंड हिले छो थो पोइ जेॾी महिल मां हीअं जो ॾिसंदो हुयुसि त तव्हां जिस्म खे हलाईंदा हुयो त चंड बि हिलंदो हुयो मथां मुंहिंजे मुस्तफ़ा जवाब कहिड़ो ॾिनो इहो त ॿुध न मुंहिंजे आका फरमायो चाचा अब्बास ऐ मुझा चाचा तो त इहो ॾिठो त मां मुस्तफ़ा हथड़ा पियो हलायां त चंड पियो हिले पर मां तोखे थो ॿुधायां उन वक़्त लोहे कलम में अल्लाह जे कुदरत सां जेको कलम तकदीरूं लिखी रहियो हो मां मुस्तफ़ा उन कलम जे नोक जो आवाज़ भी ॿुधी रहियो हुयुसि
ऐ मुझा दोस्त अजीज चो केड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ऐ मुझो दिल बरो का बिशया केड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ओ मुझो दिल बरो का बिशया सभई सिंगार जी भी हो सभई सिंगार जी भी हो मुझे आका जो मुर्गण का बिशया है बड़ा जे कुर्ब में कैदी गुजारियों मेरे गुलामिया में कयूं जिंदु जान जो सौदो कयूं जिंदु जान जो सौदो अन्या बापार का बिशया अन्या बापार का बिशया अजीजाने मन जरा गौर कर जेंजेला अल्लाह कायनात बनाई जेंजेला अल्लाह जमीन रुए जमीन अर्श फर्श बनाया एकड़े पासे खुदा जो महबूबा एकड़े पासे तस्वीर ॿियो जो ॿियो रुख भी निहार पेटड़न सा पत्थरड़ा बधा पया आए मुसलमान मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सीरत तय्यबा दे निहार हयात तय्यबा दे निहार एकड़े पासे अल्लाह जी जात कायनात जो जर्रो जर्रो महबूब अला बनायो वरी बे पासे निहार मुझे करीम आका जे पेट के पत्थर बधा पया छाजेला खोटी हुई जवाब दे खोटी हुई अगर खोटी जो पुछणो अच त इमाम हसन साईं जे दरबार में वठी हला इमाम हसन मुश्तबा साईं जे दरबार में हिकड़ो टाइम घर में मानी न पकी ॿियो टाइम घर में मानी न पकी जेका कम वारी बांधड़िया पांजे अमड़ दे वनी सोनो छलो वठी इंदिया सैयदना हजरत इमाम हसन मुश्तबा खे दीदिया ऐ मुजा साईं खणी वञो वनी मंडी मां को सामान वठी अचो इमाम हसन निहारे पुछंदो हे अमल छो कई चवे थी मुजा साईं सुरात भी मानी कान पकिया सुबह भी मानी कान पकिया इमाम हसन पाक निहारे फरमायो अल्लाह तो के अजरता फरमाइंदो लेकिन करीबा तमा हसन तो के बुधाया त वेले ते वेहणो असा जी मजबूरी आया असा जे प्यार जी निशानिया अजीजा ने मल उहा न्याणी करीब आया इमाम हसन मुश्तबा सुने जमीन ते पत जेका मिट्टी जो ढेर लगो पयो हो उन मिट्टी जे ढेर ते लत जो हइया खबे पैर जी खुड़ी हई अल्लाह जे हुकुम सा उहा मिट्टी सोन थी वई इमाम हसन चयो जेकी वणई सो खण जेकी वणई सो बिल्कुल इयई दरबारे मुस्तफा में हल अम्मा फातिमा ज़हरा घर में मौजूदा दरते को सवाली आयो मुझा दोस्त अजीज कुछ भी दीन ला को न होयो हिकड़ी चादरड़ी हुई अम्मा उहा भी अल्लाह जे राह में दई छड़ी मुझा महबूब आया अम्मा साण पांजे महबूब आका जे दर्स्ती करे ओ मुझा महबूब अज सवाली आयो होयो घर में मुनासिब शय कान हुई चादरड़ी दई छडम मुझे आका फरमायो फातिमा जी मुझा महबूब आका अच पांजे बाबा जे भर में मुसल्लो त विछा अम्मा फातिमा ज़हरा मुसल्लो विछायो मुझे करीम आका फरमायो बचड़ी बरकातू शुक्राने जो नफिल त पढ़ अम्मा फातिमा ज़हरा नफिल पढ़ियो मुझे हबीब फरमायो इन मुसल्ले जो पलांद मथे खण अम्मा पलांद मथे खयो त मुसल्ले जे हेठों हीरन मोतिन जा दरिया वही रहा होया मुझे मदीने जे साईं फरमायो ओ बचड़ी जी मुझा आका जेको वणई सो खण निहारे चवे थी आका जेको मुझे महबूब के पसंद ना है ओ महबूब जे बचड़ी के भी पसंद ना है
इमाम हसन मुश्तबा सुने उन न्याणी के चयो गाल बुध खबरदार थी इहो न सोच जा तहे वेले ते वेहण असा जी मजबूरी आ ही त असा पांजे महबूब मुस्तफा जी सुन्नत अदा करे रहा हूं। ऐ मुझा दोस्त अजीज हुजूर जे हर सुन्नत में हिकमतूं हन। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम हकीकत में गरीबन सा प्यार कंदे क़यामत ताईं अचण वारन गरीबन सा प्यार कंदे दुनिया के ॾेखारियो। ऐ दुनिया वारो ॾिसो अल्लाह जो महबूब होने जे बावजूद ॿ टे टे ॾींहं मानी न खाई करे जे चइबो त यकजहती जो इज़हार करण मुझे मुस्तफा 1400 साल अॻु गरीबन सा यकजहती जो इज़हार करे दिखारियो आ। ओ दुनिया में मजदूरी करण वारा ओ मिस्कीन मारूड़ा अगर वेले ते वेही वनी परेशान न थी जा तसव्वुर कजा त मुझा मौला तुझा लख एहसान जो पंहिंजे महबूब जी सुन्नत मुखा अदा कराए रहियो है। हा मुझा दोस्त अल्लाह ताला जे कुदरत अल्लाह ताला जे प्यार अल्लाह ताला जे निजाम दे निहार टाइम ओवर थी विंदो मां एकदम पोइ चरियो मानू यको छेड़े व्यास पोइ ते हलिया मां चा साली जगह ते अल्लाह ताला महबूबे सुबहानी जे सीरत ते अचो। मकसद वारी गाल हाने कया थो हे भी सब मकसद वारी गालियूं हुयूं लेकिन अचो अन्या मकसद वारी गाल ते महबूबे सुबहानी जेला रब दुनिया इए दीवानी कान बनाया। महबूबे सुबहानी खुद फरमाइन था मां जंगल में बैठो हुयुस काथे बैठो हुयुस पान फरमाइन था जंगल में बैठो हाँ अल्लाह अल्लाह करे रहो हाँ अल्लाह जे जिक्र जे मौज में हाँ एतरे में एकड़ो नूरानी चेहरे वारो जवान आयो जी आयो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम। ऐ अब्दुल कादिर बैठो है हा यार बैठो हाँ इते बैठो हुज मां थी अचा थो जवान हलियो वयो दिलबर दस्तगीर फरमायो मां बैठो रहो से साल पूरे खा बाद में हमराह मोटी आयो। घणे टाइम का बाद वरी बुधा हाँ जे सुन महबूबे सुबहानी जो मुरीद हई त दिल बर दस्तगीर जे हयात तय्यबा दे निहा पान फरमाइन था साल का बाद जी आयो अस्सलामु अलैकुम अब्दुल कादिर वालेकुम अस्सलाम। बैठो हई हा बैठो हा चंगो वेह मां हेडहू थी अचा तो वरी साल ही हलियो वयो साल का बाद में आयो सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमाइन था जदे बे साल का बाद में मोटो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम। ऐ अब्दुल कादिर मां खिज़र अलैहिस्सलाम हा अल्लाह जे ज़ात तुझा दर्जा बुलंद करे छडिया हाने तोखे जंगल में वेहण जी जरूरत नाहे बगदाद ताईं पहुंचण तुझो कम क़यामत जे अचण ताईं तुझे नाले खे रोशन करण मुझे करीम रब जो ज़िम्मो ठही वयो आ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी वायदो पूरो करण जे ला घणो वक्त वेठा तवा सां वायदो कंदा हूं न ऐ सोने दस्तगीर जा मुरीद खुदा के मन सद करी जवाब न मिले किए न मिलंदो मिलंदो पर पहरी मुरीद त थी न पहरी मुरीद त थी न यार वायदो जदह भी कैसा करी वायदो पूरो कंदो कर। अल्लाह जो कुरान भी गवाह मुझे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पूरी शरीयत दे निहार को शख्स हुजूर के अर्ज के आका तमा इते बीहो तमा अचा थो वो हलियो वयो उन खां गाल विसरी वई अलाए केतरा कलाक इमामुल अंबिया बीठो रहो अलाए केतरा कलाकन ताईं बीठो रहो जदे ओहो मोटियो मुझे महबूब जी आडो डाडो शर्मसार थियो याने वायदो पूरो करण मुझे मुस्तफा जी सुन्नता अलहिया हेठ मुझे सोने अब्दुल कादिर जीलानी जी सुन्नता वरी हल मथे अल्लाह जो हुक्म आ औफू बिल अहद इन्नल अहद कान मसऊला रब जे तो वायदो करी त पूरो कर जे पूरो न कदे क़यामत में मां रब सवाल जरूर कंदो सही।
मुझा दोस्त जडे भी एक बे सा वायदो कयो तो वायदो जरूर पूरो कयो। अगते हल सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह 15 साल रातन जा दीन जे इल्म के हासिल करण जे ला इए दुखन में गुजारियो जमे केतरा दी अहड़ा आया न खाण हुंदो होयो न पीण हुंदो होयो वण जे पन्नन के खाई करे सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट गुजर फरमाइंदो होयो। एकड़ो दफो पाण जंगल में वया डिठऊं ताला केतरा फकीर वेठा हन पाण के भूख लगी हुयन ओडा अम्मा साण सुने अब्दुल कादिर जीलानी जेला कुछ पैसा मोकलिया जी सुने अब्दुल कादिर जीलानी के मिलिया तो जेको कर्ज हुयो वो अदा करे सबई पैसा खणी वनी जंगल में मुझे मुस्तफा जे दीवानन में विरहाए आया। मुरीद हूं न भर भर हलाल हो जे हराम हो जे भर अकाउंट तैयार कर पो अल्लाह मालिका डिठो वींदो जे हुंदो ती थींदो बेशक अकाउंट भर काई मनो काने का लेकिन हलाल सा मुसलमान हलाल सा भर। वक्त जो बादशाह ने कई सालिहा बीमार थी पयो हकीमन के घुराए दवा असर न कयो सबई हकीम आया दवा असर न कयो। पाकिस्तान जो बादशाह को न होयो जो दिल में ख्याल करे तो पाकिस्तान जो दवाऊं असर को न कदियूं अमेरिका जा डॉक्टर भला हन अमेरिका जो दवाऊं भलियूं हन ये पाकिस्तान जा हुक्मरान हन। अल्लाह जाने का सालिह बानड़ा जडे दवा हकीमन जे असर न कयो बादशाह समझी वयो त मुंहिंजी बीमारी दवा जे छुटण जी नाहे हिय कंहिंजे दुआ जो इंतजार करे रहिया। बादशाह ऐलान कयो बादशाह ऐलान कयो कहिड़ो ऐलान कयो बादशाह ऐलान कयो त जेको भी दवा खणी ईंदो जेको घुरंदो उहो उनखे अता कयो वेंदो दवा खाइण खां अग में उनखे नवाज़ियो वींदो। सब कहे बुधो हर को मुझा दोस्त हकीम भी आया नकुली सकुली सभई आया तो मुझेड़ा खोड़ मुझा दोस्त अजीज वणन जा पन्न घुटे आया। उन बादशाह जे शहर में एक अल्लाह जी ने कबानी रहंदी हुई जेका बेवह औरत हुई हिकड़ो अल्लाह उनके पुटड़ो अता फरमायो। उन बचड़े बुधो त बादशाह वट जेको दवा खणी थो वने रीय घुरियो बादशाह दई तो छदे अम्मा के चवण लगो अम्मा बादशाह बीमार थी वयो आ दवा जेको भी खणी थो वने बादशाह न के अणमयो दई तो छदे अम्मा मुखे भी इजाजत दे त मां दवा खणी बादशाह दे वन्या। जदे अम्मा इया गाल बुधी तम्मा मावा बचड़े के भाकरो पाए चवे थी ओ मुझा बचड़ा गरीब जरूर आयो मगर बेज़मीर नायो। छा अमन चयो ऐ बचड़ा गरीब जरूर आयो मगर बेज़मीर नायो। अम्मा छाती चवण चाही चवे थी मुझा बचड़ा हेडी जिंदगी गुजरी वैया अबो तुझो अल्लाह घुराए वरतो आ न कंहिंजे आडो हथड़ो टंगियो आ न वरी कदे हराम जो लुकमो पाण खाधो आ न वरी तोखे खारायो आ। अम्मा इन में हराम जी केड़ी गाल बादशाह तो ऐलान कयो चवे थी बच्चा तोखे खबर ना है त मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त किनियूं शयूं सुठन शयन सा न मिलाइंदा कयो मानुन के धोखो न दीदा कयो। बच्चा तू भी हकीम नाही मां भी हकीम नाहिया ये केड़ी दवा तोखे दिया। बचड़ो नंढड़ो आ अम्मा सा रोई अंगल थो करे अम्मा मुझे अंदर जो हेतरियूं उम्मीदूं अल्लाह पूरियूं करे रहियो आ बस तू इजाजत दे मां बादशाह का वठी अचा। मां डिठो बचड़े जो नंढड़े जो जिद्दा चवे थी बच्चा चंगो हिकड़ो मुझो चवण वठ अम्मा कहिड़ो बचड़ा अजो की रात मुखे मोहलत दे सुबह जो तोखे दवा तैयार मिलंदी।
याद रखी छॾ अज भी जेके दीवाना हुंदा हन परवाना हुंदा हन जॾहिं न बीमारी न छॾींदी आ पुट चवंदा आहिनि बाबा लंडन खणा हलूं बाबा अमेरिका हलूं दीवाना चवंदा हन छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी तुस मदीनो घुमाए अचो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी तुस मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी बी का दवा काना मुझे दर्दन जी बी का दवा काना मुखे आका जे दर ते पुजाए अचो अजीजा ने मन दीवानन जो इहो हाल हुंदो आ अम्मा चवण लगी बच्चा अजो की रात मोहलत दे सुबह जो तोखे दवा मिलंदी बच्चे कबूल कयो लेकिन जेडी मल सुम्हण जो टाइम आयो बच्चे जे दिल में ख्याल आयो अम्मा चे पे मां भी हकीम नाहिया तू भी हकीम नाही रात दिसा त अम्मा केड़ी दवा थी तैयार करे ज़ाहिरी अखड़ियों बूटे करे अजीब आवाज करण लगो अम्मा महसूस करे मुझो बचड़ो निंड में आ ॾेढड़ी अख सां ॾिसे पयो अम्मा महसूस कयो त बचड़ो आराम में आ अम्मा देर न कई वुज़ू करे मुसल्लो विछाए रब जे दरबार में बीही रही आ याद रखी छॾ ज़मीन तो उडामण जे ला जहाज खे परन जी जरूरत हुंदी आ पखी खे परन जी जरूरत हुंदी आ हे जेको मुसल्लो थो ॾिसी न हे जेको मुसल्लो थो ॾिसी इन में टायर भी कोनन के इने के पर भी लगल कोनन जेके नजर अचन पर इहो मुसल्लो एड़ो आ जहाज जने परन सा उडामंदो आ त मुजा दोस्त अजीज ग्राउंड पोजीशन ते मौजूद कोन हुंदो आ जिथे हुंदो आ उते हुंदो आ पखी जने उडामंदो आ जिथे हुंदो आ उते हुंदो आ लेकिन ही मुसल्लो एडी ताकत वारो आ जने न हिन ते मदीने वारे जो आशिक बीहंदो आ दुनिया ॾिसंदी आ त साम्हूं बीठो आ पर हकीकत में उहो यार जे हुजूर में बीठो हिन मुसल्ले के अल्लाह एतरी ताकत अता फरमाया हिन मुसल्ले के अल्लाह एतरी हिम्मत अता फरमाया बस रुगी खुदा जे वास्ते इन मुसल्ले सा प्यार करे दिस इन मुसल्ले सा प्यार करे दिस पर किया रुगो काबे अगियां जे सखणा सिर झुकन भली एहराम उजरा बीहर प्या बधजन चुमजे चाउठ सुहणे रसूल जी रोजा पिण रखजन हज भली हजार कजन पर पवित्र जा थई दिलन ते ओ बुलिया जे रब नु मिलन चाही त खोल अंदर दी कोठी जदे मुसल्ले ते बीही जिस्म तुजो रुगी न हुजे जिस्म तुजो मुसल्ले ते हुजे ऐ तुजी जान पंहिंजे यार जे दरबार में हुजे मां नथो चवां जियां सुणे लतीफ फरमायो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे ता ता नागे निमाज जा जा पसी पाण खे ता ता नागे निमाज हे सभई बियाए साज़त हां पो तकबीर चो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे ता ता नाहे सुजूद जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे ता ता नाहे सुजूद विजाए वजूद तिहां पो तकबीर चो जदे मुसल्ले ते भी दुनिया दिसे मुसल्ले ते बीठो आ दुनिया दिसे मुसल्ले ते बीठो आ तुझा पैर मुसल्ले ते हुजन पर तुझी दिल यार जे दरबार में हुजे हाँ मुझा दोस्त अजीज यह गाल दुखी ना है यह गाल सौलिया लतीफ सरकार फरमायो के वे जिड़ा भी दूर के वे जिड़ा भी दूर के
नूर बि औदास परी के चढ़न नचित ते के विसरन नमूर जियम में कुंडी पूर तियम सी बना सुपरी अल्लाह जे कामिल